अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। क्या अल्लाह ने तेज दुरूद शरीफ पढ़ाए, जल्दी जल्दी वो मदीने शरीफ याद लिया। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। ये हरकत है या नूर अल्लाह। मेरा इस्लामी भाइयों, खामोशी सब इख्तियार में मिनट अदे दाऊद भाई ने जवाब अधे कलाक 26 मिनट हकीकत में नियत को लिया भी कहे तो बस 12 मिनट बयान करे या सलात व सलाम करे। तो तमा मगरिब खां वठी वेठा आहियो, महफ़िल शुरू थी जा, इशा जी आज़ान जड़ी नमाज भी पढ़नी है ऐं मुंहिंजी नियत आहे हिते इंशाअल्लाह जमात साईं लियाद कादरी जो नबी पाक का बाद ऐसी ताई 41 नंबर आ। अगर देर बलाक के साथ जल्दी करे साईं तब 10 लग 41 दे। आका मदीने वाले मुस्तफा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की ज़ात अतहार थे दुरूद पाक पढ़ने जा बेशुमार फज़ाइल व बरक़ात है। मुझे आका जो फरमान आ देखो मुझो उम्मती मुते एक दफा दुरूद पाक पढ़े अल्लाह उन ते 10 रहमत नाज़िल फरमाए। जेको मुझो उम्मती मुते 10 दफा दुरूद पाक पढ़े रब्बे करीम उन ते 100 रहमत नाज़िल फरमाए। जेको हर रोज पाबंदी सा मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 50 मेरा दुरूद पाक पढ़ंदो क़यामत जो ॾींहुं थींदो मां मुस्तफा करीम उन सां हथ मिलाई। केॾी बरकत आहे दुरूद शरीफ। खलीफा हारून रशीद बीमार थी पिया, 6 महीना पाण इलाज कराया। घणा महीना? 6 महीना इलाज कराया मगर बीमारी में फर्क ना आयो, मर्द बदलो वियो। उन वक्त पाण खे ख़बर पई कि बुजुर्ग गुज़री रहिया आहिनि मुंहिंजे महल खां, मुंहिंजे बंगले खां। पाण हाज़िर थी रहिया आहियूं त वञी अल्लाह जे वली खे जे मोॾे वठी अचो, अल्लाह जे वली खे वठी अचो। जॾहिं अल्लाह जा उहे वली हाज़िर थिया आया खलीफा हारून रशीद वटि, पाण फरमाइण लॻा खलीफा हारून रशीद छा थियो आहे? हाँ पाण फरमाइनि था त साईं अर्ज़ ही आहे 6 महीननि खां बीमार थी वियो आहियां, बीमारी छॾे नथी, मर्द वधंदो वेंदो वञे। वो बुजुर्ग फरमाइनि था खलीफा हारून रशीद तू घबरा न, तू घबरा न, इंशाअल्लाह करम थींदो। किताब लिखन था वो दुरूद शरीफ वो बुजुर्ग अल्लाह जो नेक वली हुयो, वो बुजुर्ग दुरूद शरीफ पढ़े तो पंहिंजे हथन ते दम करे तो। किताब लिखन था तो खलीफा हारून रशीद जे सजे जिस्म ते फेरे तो। किताब लिखन था तो वो खलीफा हारून रशीद ने वो बुजुर्ग हथ मेरे खत्म तो करे, वो बुजुर्ग ओली मल जो ओली मल खलीफा हारून रशीद से बंदई तंदुरुस्त थी वञे। दुरूद शरीफ की बरकत कि तुमको ने तुमको सताया है तो दुरूद पढ़ो, गमों ने तुमको जो घेरा है तो दुरूद पढ़ो। मदीने की हाज़िरी की तमन्ना है कि आशिकों फिर भी दुरूद पढ़ो। मदीने की हाज़िरी की तमन्ना है। एक शख्स फरमाए तो मदीने की हाज़िरी मुझी जगह लगती जगह मां वाले प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने रोई 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 मदीने में दो ईंदोस मोटी ईंदोस वरी अची मदीने वाले साईं ते दुरूद पढ़ंदो रहंदोस रोंदो रहंदोस वरी टिकट जो तरकीब बणजी वेंदी वरी मदीने हलियो वेंदो। मदीने में वञणो आहे त दुरूद पढ़णो आहे। हां कम अचन तब दुरूद पढ़ो, दुख मिलन तब दुरूद पढ़ो, परेशानी अचे तब दुरूद पढ़ो,
को दुनिया के अंदर काब को गम ही परेशानी अचे तो मदीने वाले साईं ते दुरूद पढ़ो इंशाल्लाह बेड़ा पार थी मोहब्बत के शौक साईं दवा दुरूद पढ़ी वठो सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हुजूर गौसे पाक जी वडी यारी शरीफा अजे ते ताजे गोठ में यारी शरीफ जी महफिल थी आ। हुजूर गौसे आदम हुया के साईं जो नालो छा हुयो शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह तंजे जी विलादत कदे थी केड़े डी थी पान केड़े सन हिजरी में जावा असा मुसलमान आयो असा दस्तगीर जा नारा हणदा आयो मगर केर असा का पूछे न पीराने भी दस्तगीर कदे जाओ केड़े सन हिजरी में जाओ थी सके अफसर के खबर न हो यारी वारे जी महफिल में आया हूं तो यारी वारे जी तारुक जी तो खबर हुजे जंजी यारी शरीफ मलायूं ताओ जाओ कना हुयो केड़े दी जाओ केड़े सनीजरी में जाओ किताब लिखंदा त पाण तेरी रमजान ते 470 हिजरी ते जीलान में पैदा था सुभान अल्लाह। हां गौसुल वरा सैयद अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह जो नालो मुबारक अब्दुल कादिर रखियो हुयो ऐं कुनियत अबू मोहम्मद मुय्युद्दीन महबूब सुबानी चवंदा आहियूं कुतुब रब्बानी चवंदा आहियूं गौसे आजम चवंदा आहियूं गौसे सकलैन ये साईं जन जा शान लक़ब आहे शहंशाह बगदाद सैयद अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह ताला अलैहि अहले बैत यानी सैयद सादात मां घराने में पैदा थिया पीराने पीर सैयद अब्दुल कादिर जिलानी जो खानदान जेको हो ज़ुहद और तकवा जे करे घणो मशहूर हुयो फेमस हुयो शाह जिलान सैयद अब्दुल कादिर जिलानी जी वालदा जो नालो सैयदा फातिमा है सुभान अल्लाह। अता के मुझे ना गौसे आदम जी वालदा जो नालो चाहे तो के बुधायूं तो संगे पीराने पीर दस्तगीर जी वालदा जो नालो आ सैयदा फातिमा सुभान अल्लाह। आई कुनियत जेकी उन जमर जी साईं जमर जी उमुल खैर सुभान अल्लाह। महबूब सुबानी से अब्दुल कादिर जिलानी जे वालिद मोहतरम जो नालो छाओ सैयद मूसा का नालो सैयद साईं जी अम्मा जो नालो चाहो सैयदा फातिमा रहमतुल्लाह ताला अलैहा सुभान अल्लाह। ये अबे जो नालो चाहो सैयद मूसा साईं जी कुनियत अबू सालेह आई लक़ब हुयो जंगी दोस्त सुभान अल्लाह। हुजूर गौसे पाक पीराने पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि वालिद जी निस्बत सा हसनी आई वालदा माजिदा जी तरफा हुसैनी सैयदा सुभान अल्लाह। सरकार बगदाद सैयद अब्दुल कादिर जिलानी जा वालिद सगुराद सीना अबू सालेह मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला पंजे वक्त जे मशहूर वलियन सगुरन महा अमीर अहले सुन्नत खानदान गौसे पाक के शान और अज़मत बयान करने लिखंदा मुकर्रम शाह तेरे सारे के सारे ए आबाओ अजदाद या गौसे आजम सुभान अल्लाह। यानी ए गौसे आजम अवाजी खानदान या आबाओ अजदाद दी अच्छा गाल कजे ये सब जा सब इज्जत ए अजमत वाला सुभान अल्लाह। प्यारा इस्लामी भाई आमतौर बाहर जना चाहती दुआ मां जे पेट में हुंदो आ तो वो दुनिया में जेको कुछ भी आए उन सा बिल्कुल बेखबर हुंदो आ नंढो बार जमंदो आ उनके का भी खबर न हुंदी आ वो जना दुनिया में अची वेंदो आ जना उनके होश संभालने में एक डिगो वडो अर्को दरकार हुंदो आ पर कुर्बान वञो पीराने भी दस्तगीर तो सुभान अल्लाह। उसे बाप रहमतुल्लाह ताला जी बाबरकत जात जो पान नस्ल नंढ पिड़ में बल्कि जरा हमारी जब विलादत न थी हुई तरह समझो हाल सभी का जुदा हो पान नंढ पिड़ का ही साहिब करामत हा बल्कि उन दुनिया में जलवा करी का पेरिया आई विलादत का पो पान रहमतुल्लाह ताला का कई करामत जाहिर थी पान रहमतुल्लाह ताला अलैहि करे जावा रमजान मुबारक जी तेरी तारीख ते जावा रमजान मुबारक जी पहली तारीख सूमर जेनी सुबह शादी के वक्त दुनिया में जलवा कर दिया उन वक्त चुप आहिस्ता आहिस्ता हरकत करे रहा हा अल्लाह अल्लाह जो आवाज अची रहो रौनके कुल औलिया या गौसे आजम दस्तगीर पेशवाए अस्लिया या गौसे आजम दस्तगीर
आप हैं पीरों के पीर, आप हैं रोशन ज़मीन, आप शाहे अतिया या गौसे आदम दस्तगीर। हुजूर गौसे पाक जी दाते बाबरकत करामत दी कमालात जो मजमूआ है, तेरे संत मुबारक नाले जी या बरकत आहे, साईं जे नाले जी या बरकत आहे। जिते पुकारियो वञे, जिते भी वो नालो वरतो वञे, मूवी जानवरन का छुटकारो मिली वेंदो आहे। ए आशिकाने गौसे थोरो सोचो, जना हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला नाले जी या बरकत आई अजमत ऐं करामत आहे तो दरिंदा गौसे पाक रहमतुल्लाह नालो बुधी हमलो न था कन, मूजी जानवर तकलीफ न था पहुंचाइन, त पान रहमतुल्लाह ताला जात की केतरी बा करामत ऐं बुलंद रुतबो हुंदी। यारा इस्लामी भाइरो, हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि जे बारे में अचे तो साईं जा मनकूल आहे तो जेको के मालदार जी उनकी मालदारी होने जी करे खुशामद करे, उन जो बच रहाई दीन हलो विंदो आहे। हुजूर गौसे पाक सरा पाए रहमत आए पान रहमतुल्लाह ताला साहिब ज़ादे शेख अब्दुल रज़ाक कादरी रहमतुल्लाह जो बयान आए तो जना मुजा वालिद मशहूर थी विया वालिद साहिब तो सिर्फ एक दफो हज कयो, उन हज जी आमद और रफ़्त मसलन सवारी जी बाग पकड़ींदो हुयुस, जॾहिं असां बगदाद जे ॾखण वारे पासे में मौजूद शहर में पहुतासीं त पाण फरमायाऊं त हिते सभ खां ग़रीब घर जी तलाश करियो। उन करे असां हिकु वीरानो ॾिठो जंहिंमें पशम खून जो हिकु खीमो, पाण ग़रीबन जो घर तलाश कयूं। उन करे असां हिकु वीरानो ॾिठो, उन जो घर हिकिड़ो खीमो ठहियल हो, उन में हिकु पोड़ो हिकु पोड़ी ऐं हिकु छोकिरी हुई। पाण उन पोड़ी खां इजाज़त वरिती, साथियुनि सां गॾु वीरानी में तरसिया। उन शहर जा मशाइख़ ऐं रेज़ अमीर संदी खिदमत में आया, दरख़्वास्त कयूं अवां असांजे ग़रीब ख़ाननि में यके ॿिए सुठे घर में हलो, पर पाण मंज़ूर न कयूं। शहर जे हाकिम सन लाइ काफ़ी गऊं बकरियूं खाधो सोन चांदी सामान मोकिलियो, सफ़र जे लाइ सवारियूं मोकिलियूं। माण्हू हर तरफ़ खां सॼी खिदमत में हाज़िर थिया। पाण पंहिंजे साथियुनि खे फरमायो इन तमाम सामान मां मूं पंहिंजो हिस्सो हिन घर वारनि खे बख़्शे छॾियो। सॼी जो साम्हूं हिस्सो जेको हो पाण हुन घर वारनि खे ॾेई छॾियऊं। ही ॿुधी हुननि चयो जेके साईं जा जेकी गुलाम गॾा मुरीद गॾा ख़ादिमीन गॾा, उन्हनि बि चयो असां पंहिंजो पंहिंजो हिस्सो बि सभु हिननि घर वारनि खे बख़्शे छॾियो। अहिड़ी तरह वो तमाम माल उन पोड़ी ऐं छोकिरी खे ॾिनो वियो। रात जो पाण उते रहिया ऐं सुबुह जो रवाना थिया। पाण रहमतुल्लाह ताला जा साहिब अल्लाह फरमाइनि था कई सालनि खां पोइ उन शहर मां मुंहिंजो गुज़रण थियो, यानी साईं जे फर्ज़नि जो गुज़रण थियो, गौसे पाक जे पुट जो गुज़रण थियो था। पाण फरमाइनि था छा ॾिसां थो पोड़ो उते जे रहवासी सभ खां वधीक मालदार। पहिरियां उहो पोड़ो चाहो ग़रीब हुयो, जॾहिं कई सालनि खां पोइ गौसे आज़म जा फर्ज़ तां गुज़रिया। पाण फरमाइनि था सॼे कस्बे इलाइक़े में कबीले में उहो पोड़ो शख़्स सभिनि खां वॾो मालदार। उन मूंखे चयो त ही सभु कुझु उन रात जी बरकत आहे जे रात में यारी वारो पीर पीराने पीर दस्तगीर गौसे आज़म महबूब सुभानी रहमतुल्लाह ताला अलैहि वो ते करम कयो। ऐं बकरिन बच्चा ॼणिया अनन ठगी नहीं बकरिन बच्चा ॼणिया उहे वॾा थी विया, उहे उन्हनि मां ई आहे कि मिल गया मुझको गौस का दामन फज़ले रब्बे करीम से रोशन मेरी तकदीर का सितारा है। वाह क्या बात है गौसे आज़म की, गौस रंजो अलम मिटाते हैं उसको सीने से भी लगाते हैं। आ गया जो भी गम का मारा हे वाह क्या बात है गौसे आज़म। गौसे पाक रहमतुल्लाह ताला बड़ा गुज़ार आज़ोद और तक़वा हुई। इन बयान के अंदर अचे तो गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि 15 सालन ताईं हर रोज 15 सालन ताईं कुरान पाक जो हिकड़ो खत्म शरीफ पढ़ंदा। घणो हिकड़ो कुरान पाक हर रोज रात जो पढ़ंदा। किताब लिखंदाद हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि 15 सालन ताईं हर रोज हिकड़ो कुरान पाक जो खत्म कंदा। सुभान अल्लाह।
ऐं गौसे पाक रहमतुल्लाह ताला जी कुरान सां केॾी मोहब्बत, वो तो तकवा केॾी ही। असांजो हाल इहा पाण त गौसे पाक जा दीवाना सदायूं था, यारी वारे पीर जा दीवाना सदायूं था, उनजो दम बनियूं था, उन सां मोहब्बत कयूं था, उनजी यारी शरीफ कयूं था, मगर असांजा हुजूर गौसे पाक उन्हनि जी कुरान सां केॾी मोहब्बत थी जो पाण हर रोज़ हिकु रात में हिकिड़ो ख़तम शरीफ पूरो कंदा हुआ। असां गौर कयूं प्यारा इस्लामी भाइरो, असां त कई साल गुज़री विया, क़ुरान खे खणी ॾिसूं कोन था। क़ुरान बसि पयो आहे त पोतनि में ॾकियो पियो आहे, मुते पींगर में। असांजे सिंध जी वॾी इहा रिवायत आहे त क़ुरान पाक वॾो अदब कंदा आहियूं, पींगर में वॾे मथे साईं आहे लोॾियोसि पिया। उलमा फरमाइनि त अदब पंहिंजी जॻह ते, हिनखे लोॾियो न, इहो लोॾण जे लाइ रखण जे लाइ मथे न आहे, इहो पढ़ण जे लाइ आहे। असां मुसलमान जी हालत इहा, असांखे क़ुरान पाक पढ़ण न कोन्हे। हुजूर गौसे पाक रहमतुल्लाह ताला अलैहि केॾा अल्लाह जा नेक बाना हा, पाण सॼी रात में क़ुरान पाक ख़त्म कंदा हा। ऐं असांजो इहो हाल आहे, सालनि जा साल गुज़री था वञनि, असां क़ुरान पाक जो ख़त्म थिया, पर क़ुरान पाक असां ॾिसूं बि कोन था। इहो हालत आहे असांजा गौसे पाक रहमतुल्लाह ताला जी कॾहिं बि नमाज़ कदा न थी। असांजी हालत छा आहे, नमाज़ कदा जे मथां कदा, ज़ोर किथे आहे, असर किथे आहे, इशा किथे आहे, फजर किथे आहे, ख़बर ई न आहे। सॼी रात इंटरनेट ते वेहूं था, मोबाइल में अची वियूं, नेट फ्री थी वई, बाबा सॼी रात फेसबुक ते गुज़री थी वञे, सुबुह जो फजर ते कोन था उथूं। इहा हालत अॼु जी महफ़िल, अॼु जी इज्तिमा में अचण जो असांखे सबक़ इहो थो मिले त हुजूर गौसे पाक जी नाज़मानी ॿुधी थी, सरकार जी नाज़मानी थी, मनक़बतूं थियूं, नारा लॻाया थी, हाणे वञूं त बाबा फजर अलाए किथे, इशा अलाए किथे। ई महफ़िल असांखे जज़्बो ॾियारे थी, इश्क जगाए थी बुज़ुर्गाने दीन जो। इन्हनि बुज़ुर्गनि जे नस्ल तरीक़े रस्ते ते हलूं। असांजो अंदाज़ ज़िंदगी छा आहे, असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं कीअं था, उथण असांजो कीअं आहे, हलण असांजो कीअं आहे। इन्हनि जेके अल्लाह वारा जेके गुज़रिया, हुजूर गौसे पाक जेके गुज़रिया, उन्हनि पंहिंजी पूरी ज़िंदगी पंहिंजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते गुज़ारी। असां उन्हनि जा ग़ुलाम सॾायूं था, उन्हनि जा मुरीद सॾायूं था, उन्हनि जो दामन असांजे हथ में आहे। त प्यारा इस्लामी भाइरो, ई महफ़िलूं भला कम ई कजनि, इश्क ऐं जज़्बे के बेदार करण जे लाइ, उजागर करण जे लाइ। महफ़िलूं भलो हिकिड़ो अमल आहे, सुठो अमल आहे, मगर जेकी शरीयत असांखे चए थी, हिननि जा जेके वाक़ियात असां ॿुधा त हुजूर गौसे पाक क़ुरान सां केॾी मोहब्बत कंदा हुआ, नमाज़ फ़राइज़ त पढ़ंदा हुआ, किताबनि में अचे थो पाण इशा खां पोइ जॾहिं नवाफ़िल में शुरू थींदा हुआ, फजर ताईं नवाफ़िल पढ़ंदा रहंदा हुआ। नफ़ली इबादत कंदा हुआ, एतिरी लाइन जी इबादत हूंदी हुई। ऐं असांजे फर्ज़नि जो अलाए छा हाल आहे, असांजी नमाज़नि जो अलाए छा हाल आहे। असां गौर कयूं मिठा मिठा असांखे कोशिश करणु खपे, इन्हनि नेक वलियनि, नेक ॿारनि जो असांखे इहो सबक़ थो मिले, असां दीन ते हलूं, सुन्नतुनि ते हलूं, नमाज़ जी पाबंदी कयूं, इन्हनि जे किरदार खे पकड़ियूं, इन्हनि जे अख़लाक़ खे पकड़ियूं, इन्हनि जे अंदाज़ खे पकड़ियूं। असां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि इहे शयूं अपनायूं, कोशिश कयूं, प्यारे आका जी सुन्नतुनि ते अमल कयूं। इन्हनि जूं कई करामतूं असां ॿुधंदा हूंदासीं, मगर इन्हनि जी क़ुरान सां मोहब्बत, इन्हनि जी नमाज़ सां मोहब्बत, इन्हनि जी मस्जिद सां मोहब्बत, इन्हनि जी अल्लाह जे नेक माननि सां मोहब्बत हुई। जेके प्यारा इस्लामी भाइरो, नेकियूं कदे दुनिया तां हलिया विया। इन्हनि खे दुनिया जी तलब कोन्हे, असांखे दुनिया जी तलब आहे। अॼु कंहिंखे ॾिसूं दादा हिनखे हिकिड़ी गाॾी आहे त असांखे ॿी गाॾी थी वञे, वॾो प्रोटोकॉल थिए असांखे। अदा असां वटि 5 एकड़ ज़मीन आहे त 50 एकड़ थी वञे, 50 एकड़ आहे त 100 एकड़ थी वञे। अल्लाह जा बंदा, ही माल जेको दुनिया जो न, दुनिया जो माल, अमीर अल सुन्नत फरमाईंदा, अमीर अल सुन्नत फरमाईंदा त दुनिया जी माल दौलत जी मूंखे तलब न आहे, आका बस जो गम था, दुनिया जी गम खां मौला मूंखे बचा, आका मूंखे बस जो गम था। अल्लाह वारनि जी ज़िंदगी नहीं आहे। ॾिसो तव्हां को बि अल्लाह वारो न ॾिठो हूंदो त जे बैंक बैलेंस ठाहिया हूंदा, बिल्डिंगूं ठाहियूं हूंदियूं, न बस उहे इहे चवंदा मौला असांखां राज़ी थी वञे। दुनिया तां वींदे ताईं बि, दुनिया तां पर्दो बि मटायो आहे त बि उहो ई चवंदा विया मौला असांखां राज़ी। हाँ नेकियूं बि कंदा विया, इहा वाजिबी अख़्तियार कयूं। असां छा रुगो दुनिया माल सब भरायो आहे, अचूं बंदि थी थियूं न आहे बंदो, ही माल सब भरायो अथव, बैंक बैलेंस तव्हांजो कुझु बि न आहे, करोड़ पिया हुजनि बैंकनि में, अगरि मौत अची वियो न, इहो सभु भरायो अथव।
तव्हांजो टको बि न खणी वेंदो क़बर में तव्हां वींदो त नेकियूं खणी वेंदो वींदो त नमाज़ूं खणी वेंदो वींदो त अल्लाह वारनि जी मोहबत खणी वेंदो पंहिंजे मुर्शिद जो दामन खणी वेंदो छो मुर्शिद जेके हूंदा आहिनि उहे नेकियुनि ते हलाईंदा आहिनि सुन्नतुनि ते हलाईंदा आहिनि अमीर अहले सुन्नत जी बारगाह में जेके वेंदा आहिनि अमीर अहले सुन्नत का माल थोड़ी वठंदा आहिनि अमीर अहले सुन्नत पढ़नि चवंदा आहिनि नमाज़ जी पाबंदी कयो हफ्तावार इज्तिमा में जेके इस्लामी ॿाहिरि वेंदा आहिनि हाला में थींदो मैदान मदीना में हफ्तावार इज्तिमा जेके हर जुमेरात मैदान मदीना हफ्तावार इज्तिमा में थींदो छा थींदो पैसा वठंदा आहिनि तव्हां न नमाज़ पढ़ो दीन जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि आका असांजी ज़िंदगी ईअं गुज़ारी असांजे बुज़ुर्गनि जी ज़िंदगी ईअं गुज़ारी अमीर अहले सुन्नत कराची में जॾहिं असां शिरकत कंदा आहियूं त पाण असांखे इल्म दीन सेखारींदा आहिनि महबूब जो इश्क प्यारींदा आहिनि नेक ॿारनि जो इश्क प्यारींदा आहिनि नेक थियण दीन ते हलण सुन्नतुनि ते हलण छो मुसलमान नेक थी वञनि त इंशाअल्लाह असांजो माशरो बि नेक बणिजी वेंदो त प्यारा इस्लामी अल्लाह वारनि जी जेकी ज़िंदगी आहे या नेकी में गुज़री इन नेकी की दावत दी नेकी की दावत दी बुराई का मना कयूं त असांखे भी कोशिश करण खपे त असां नेक अमाल कयूं सुन्नतुनि ते हलूं दावत इस्लामी जो माहौल आहे खुदा जो कसम आहे हिन दौर जे अंदर माण्हू तमामु वॾो दजाली दौर हली रहियो आहे नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे हर नंढो वॾो तव्हां ॾिसो ही जेको मोबाइल आहे न मोबाइल हिन ॾाढो सिस्टम ख़राब करे छॾियो आहे ही मोबाइल अगरि अमीर अहले सुन्नत फरमाईंदा आहिनि अमीर मोट मोबाइल ना आहे अमीर अहले सुन्नत फरमाईंदा आहिनि पर ये मोबाइल अगर सुठे तरह मां इस्तेमाल करण घुर्जे इन मां सुठो कम वठण खपे त इहा इस्तेमाल थी सके थी नेकी जे कम में अगर इहा मोबाइल अगर गुनाह बंदे खे वठी वञे त सॼो बंदे खे ख़राब करे छॾे एॾी मोबाइल अॼु ॾिसो नंढनि ॿारनि वटि मोबाइल आहे नंढनि वॾनि वटि मोबाइल आहे इंटरनेट फ्री आहे व्हाट्सअप फ्री आहे फेसबुक फ्री आहे अरे छा आहे नफ़्सा नफ़्सी जो हाल असांखे सोबत अख्तियार आहे साले तुरा साले ताले तुरा ताले तुनद सुठनि जी सालनि जी नेकनि जी सोबत बंदे खे छा बणाईंदी आहे नेक ऐं बुरनि जी सोबत बंदे खे छा बणाईंदी आहे बुरो बणाईंदी आहे अगर बंदो इत्र वाले दुकान ते वेंदो त खुशबू ईंदी छा थींदो खुशबू मिलंदी खुशबू ईंदी का न खरीदे पर उते खुशबू बि न जरा मोटी ईंदो त माण्हुनि खे उन मां खुशबू ईंदी छा थींदो इत्र वारे जे दुकान ते वियो हो अगर को लोहार वारे दुकान ते वियो छा थींदो कपड़ा ई साड़े ईंदो वञा तो प्यारा इस्लामी वारो सोबत जो वरो असां कोशिश फरमायो इन दावत इस्लामी जे मदनी माहौल सां वाबस्ता रहो दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह हर शोबे जे अंदर कम करे रही आहे दावत इस्लामी जिंदगी जे हर शोबे में तव्हां जे ॻोठ में हारिन में परेरन में दावत इस्लामी कम करे रही आहे दावत इस्लामी तालीम में कम करे रही आहे इदारन में कम करे रही आहे यूनिवर्सिटी में कम करे रही आहे तो प्यारा इस्लामी भाइरो दावत इस्लामी जो साथ दियो हर जुमे जी रात हफ्तावार इज्तिमा में शिरकत कयो मदनी काफिला दावत इस्लामी जा सफ़र पिया कनि अॼु की तारीख़ में कोशिश कयो सुभाणे रवाना थींदा असांजे ज़ोन मां नवाबशाह मां त कोशिश फरमायो हिकु महीने जा मदनी काफिला पंजाब सफ़र पिया कनि पूरे पाकिस्तान मां पूरे महीने जा मदनी काफिला सफ़र पिया कनि अल्लाह जे राह में निकिरी नमाज बि सिखूं वुज़ू बि सिखूं गुस्ल बि सिखूं नेकी जी दावत बि सिखूं त असांजे बुज़ुर्गान दीन इस्लाम सहाबा इकराम ऐं इन्हनि गौसे आदम रहमतुल्लाह तआला अलैहि कीअं नेकी जी दावत खे आम कयो इहा नेकी जी दावत आम करण जे लाइ अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जा काफ़िला सफ़र कंदा आहिनि तमाम भी कोशिश फरमाए सफ़र कयो अल्हम्दुलिल्लाह बिलख़ुसूस असांजी शोबा तालीम सां जेके हिते वाबिस्ता स्टूडेंट्स आहिनि जेके शागिर्द आहिनि पढ़नि था पढ़ियल आहिनि मैट्रिक इंटर ग्रेजुएशन को थी सके तो कोई यूनिवर्सिटी में तव्हां पढ़ंदो जेको टीचर हिते वेठा हुजनि हिननि जे लाइ सुनहरी मौक़ो आहे अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी हिननि जे लाइ बिलख़ुसूस एजुकेशन सां वाबिस्ता जेके भी माण्हू आहिनि चाहे वो क्लार्क आहे चाहे वो लाइब्रेरी असिस्टेंट आहे लाइब्रेरियन आहे चाहे जेकी एजुकेशन जे जहिड़े भी शोबे सां वाबिस्ता आहे इन्हनि सभिनि जे लाइ अल्हम्दुलिल्लाह स्टूडेंट जे लाइ प्रोफेसरनि जे लाइ टीचरनि जे लाइ दावत इस्लामी 3 ॾींहंनि जो कोर्स कराए रही आहे दीन जे कमनि जो कोर्स कराए रही आहे नेकी जी दावत सेखारे रही आहे ऐं उहा सभिनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे इहो जेको कोर्स आहे 3 ॾींहंनि जो इहो कराची फैज़ान मदीना में थींदो ईंदड़ जुमे ते इंशाअल्लाह रवानगी थींदी 21 22 छंछर आचर सूमर 21 जी फजर खां सूमर जे टेपर ई ताईं अल्हम्दुलिल्लाह इहो कोर्स जेको आहे उहो असांजे पूरे पाकिस्तान जा निगरान हाजी शाहिद दामद बरकातुहू लालिया कराई अमीर अहले सुन्नत फरमाइंदा कि अल्लाह जो वली के ॾिसणो आहे न वो हाजी शाहिद खे ॾिसे ये अल्लाह जो वली आहे त कोशिश फरमायो प्यारा इस्लामी भाइरो हिन जेके भी एजुकेशन सां वाबिस्ता आहिनि
जरूर ब जरूर इनमें जरूर शिरकत फरमायो। टीचर्स एंड स्टूडेंट लाजमी शिरकत फरमायो। इंशाअल्लाह तव्हांखे खूब इल्म दीन सिखण जे लाइ मिलंदो ऐं इंशाअल्लाह अददिल बागो बाग इंशाअल्लाह मदीना मदीना थींदी। अल्लाह ताला असांखे अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह वारनि जे नस्ल कदम रस्ते ते हलण जी तौफीक अता फरमाए। हुजूर गौसे पाक जो सदको असांखे अता फरमाए। अल्लाह ताला असां खाली झोलियूं खणी आया आहियूं, वॾी यारी वारे जे सदके असांजो मौला खाली झोलियूं भरे छॾ। आमीन बिजाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।